तकरीब में पोज़ीशनूं माणींदड़ ॿारड़ा ऐं नियाणियुनि खे लैपटॉप ऐं ट्रॉफियूं पिणु ॾिनियूं वियूं। तकरीब खे ख़िताब कंदे मुखरियुनि जो चवणु हो त ही प्रोग्राम जो असां सालियाना जो है ॿारनि जी प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन जो होंगी है उन लाइ कंदा आहियूं। प्रोग्राम तमामु शानदार नमूने से इख्तिताम पज़ीर थियो है, जंहिंमें ॿारनि तकरीरूं भी कयूं, नातूं भी पढ़ियूं, हमद भी पढ़िया। मुझे ख्याल में तमाम घट स्कूल हैं जेके अड़ा प्रोग्राम मुनक़िद कन था, न सिर्फ प्राइवेट्स में पर गवर्नमेंट स्कूल में अड़ा इनामिया जेके सरमनी आहिनि, जेके प्रोग्राम आहिनि उहे मुनक़िद थियनि ऐं सिंध जे टैलेंट खे उजागर कनि। असांजी कोशिश हूंदी आहे त हीअं टेक्नोलॉजी तौर सां जेको आहे ॿारनि खे गाइड करियूं ऐं उन्हनि खे पढ़ाइण जी कोशिशि करियूं। ऐं गुज़िरियल साल बि असां कोशिशि कईसीं त उन में हिकिड़ो ॿार जेको आहे हिकिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट ठाहियो, हेलीकॉप्टर ठाहियो जेको बाक़ाइदे उॾामी सघियो थे 4 वोल्ट जेको करंट ते। इहा तमामु घणी हिकिड़ी इंस्पायरिंग ॻाल्हि बि आहे ऐं इनकरेजिंग ॻाल्हि बि आहे। इन्हनि मां ॿारनि जी नशोनुमा थींदी आहे, ज़हनी नशोनुमा। हू ॿार हुनखे इनकरेजमेंट मिलंदी आहे, इंस्पिरेशन मिलंदी आहे, हू अञा अॻिते वधण जे लाइ हू जदोजहद कंदो आहे, हुनखे इहो उत्साह मिलंदो आहे त मां अॻिते वधां। चंबड़ इनलाइट मॉडल हाई स्कूल के रिज़ल्ट की सालियाना तकरीब थी गुजरी। तलावत पाक कलाम हमद कसीदो पढ़ी टेबलूं खाका ऐं ड्रामा पेश कया विया। प्रिंसिपल तीरथ दास पारां अजरकन ऐं गुलनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। कैमरामैन नियाज़ हुसैन भट्टी सां गॾु मूलचंद मेघवार, सिंध टीवी न्यूज़, चंबड़।